अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो मां तव्हांजो दोस्त अख्तियार अली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो यूट्यूब चैनल सिंधी व्लॉग। अॼु तव्हांखे ॾेखारींदासीं असां पंहिंजी रहाइश ऐं उन खां अलावा हाणे सर्दियूं बि आहिनि, कुझु सर्दियूं बि आहिनि ऐं छोकिरा कुझु ॿाहिरि वेठा नी बाहि ॿारियूं ॾिसो तव्हां। सऊदी अरब में इन महिल सर्दी बि आहे ऐं असां हाणे उथियाऊं निंड खां उथी करे पोइ सोचियोसीं चलो हिकिड़ो व्लॉग ठाहिजे। हलूं था हाणे व्लॉग जी तरफ़, तव्हांखे ॾेखारियूं था। हे हिते ॾिसो, हे बाहि वारियूं वेठा नी ऐं सिजु ॾिसो बिल्कुलु साम्हूं हाणे निकितो आहे। ऐं हर को मोबाइलनि में लॻो पियो आहे। हे ॾिसो, हे वेठो आहे हिते मोबाइल में, छा करे थो? मोबाइल पे हलायूं, ॿियो छा कंदासीं। कमु कोन्हे नाल फ़िलहाल? कमकार कोन्हे हाली, बसि ईअं वेठा आहियूं। कमु सऊदी में कोन्हनि, सभु फारिग वेठा नी। हे ॾिसो, हेॾो हे मोबाइल ते लॻो पियो आहे ऐं असां हाणे उथियाऊं निंड मां, अञा मुंहुं बि न आहे धोतो। हाणे असां मुंहुं धोईंदासीं, तव्हांखे ॾेखारियूं। हे ॾिसो, हे टांकी असांजी लॻल आहे, हाणे इनखे स्टार्ट कंदासीं। सिकंदर हेॾे आहे हिकिड़ो मिंट, हेॾे आहे मोबाइल जल, मां मुंहुं धोई वेठा। अञा निंड मां हाणे उथिया, मुंहुं बि न धोतो आहे। हे बैक कैमरा स्टार्ट नथो थिए असां इन जे करे। थोड़ा हेड करो तू। अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां ॾिठो हाणे असां निंड मां उथी करे पहिरियों मुंहुं धोतो आहे। हे ॾिसो, हे टांकी लॻल आहे, हितां पाणी थो अचे ऐं उन खां अलावा हाणे असां वेंदासीं पहिरियों, सभु खां पहिरियों जेको आहे टोइले सां मुंहुं उघंदासीं। मुंहुं उगी करे पोइ वरी जेको आहे तव्हांखे सभु कुझु ॾेखारींदासीं। हितां जो माहौल, हितां जो रहाइश, हितां जो सभु कुझु। सर्दी बि थिए थी यार, सी बि लॻे थो, सो थोरो वेट। सो गाइस, असां अची वियासीं ॿीहर, हाणे हलूं था तव्हांखे नज़ारो ॾेखारणु। हे असां अची वियासीं, बुख बि लॻी आहे घणी। किचन जे तरफ़ हलूं था, ॾिसूं कुझु आहे बचियलु आहे त पोइ कुझु खायूं था, न त पोइ वरी हाणे तयारी कंदासीं कुझु पचाइण जी। असां अची वियासीं किचन जी तरफ़ दोस्तो, पर मूंखे लॻे थो कुझु अञा तयारु न आहे, असांखे, छो जो पाण खे हाणे तयारी करणी पवंदी। ॾिसूं छा पचायूं अॼु। हे ॾिसो, सामान बि सॼो पियो आहे हिते। छा पचायूं? ठीकु आहे, अॼु आलू तयारु कयूं था। ठीकु आहे, व्लॉग ख़तमु करे इंशाल्लाह पोइ तयारी कयूं था कुझु नाश्ते जे लाइ, कुझु खाइण जे लाइ। ऐं सभ खां पहिरियों जेको आहे, सर्दी यार तमामु घणी आहे, बिल्कुलु सऊदी अरब में तमामु घणी सर्दी आहे दोस्तो। ऐं पखी बि माशाल्लाह हिते आहिनि, तव्हांखे आवाज़ु अची रहियो हूंदो, झिरकियूं नी ऐं ॿिया पखी नी कुझु। हे तव्हां निज़ाम हितां ॾिसी सघो था पिया, माशाल्लाह तमामु ख़ूबसूरत निज़ाम आहे। ऐं हे साम्हूं असांजी रहाइश आहे, कमरानी। ऐं हो साम्हूं तव्हांखे नज़र अचे थो, उहो साम्हूं तलाजो आहे इहो, यानी कि इन में खजूर रखी वेंदी आहे, भले साल पहिरें या 2 साल पहिरें ख़राबु न आहे थींदी, इन हिसाब सां। ऐं हे साम्हूं ॿेर आहे, हे ॾिसो माशाल्लाह जेकी बि अल्लाह जी ख़लकियल शइ आहे सभु हिते आहिनि। हलो तव्हांखे अॻिते ॾेखारियूं था दोस्तो, वीडियो खे स्किप न कयो। हे ॾिसो, ॿकरियूं हाणे यानी कि निकिरी वेंदियूं, उन्हनि जा फर हिते बीठल नी। हे ॾिसो, ॿकरियुनि खे चराइण जे लाइ कढी विया नी ऐं उन्हनि जा फर बीठल नी हिते। हे ॾिसी सघो था तव्हां बिल्कुलु। मां तव्हांखे ज़ूम करे बि ॾेखारियां थो। हे ॾिसो,